दर्दन जो आदेस। एक कल्याणी थी करे पंहिंजो मुड़सु घरंदी ईअं थी सघे थो? इस्लाम त इहो हक़ ॾिनो आहे न बाबा साईं, पोइ तव्हां छो राणीअ खे हक़ नथा ॾियो? बाक़ी शहबाज खान जी धी रुखसाना कराची में पढ़ंदी आहे न, उन्हीं जो सिर खणण था वञा। मर्दन वारा गुरसिख वकार खान, मर्दन जो इहो शान न आहे त झेड़े में वेर ख़ातिर औरतुनि जा खून करे ऐं पलान जी पाए हुजाए। बाबा साईं, जॾहिं अखियुनि ते रत तारी थिए न, पोइ सम्झ त दुश्मन जी बच्चे खे बि नाहे छॾणो। जॾहिं जंग में पहुचो न, तॾहिं तव्हां हिकिड़ो कमु कजो त हिक ॿिए खां छिड़वछड़ थी वञिजो ऐं हा सरमद होशियारी सां न्याणी जी हिफ़ाज़त कंदे, पाण बचाईंदे सिधो वञी मिठल जे मामे जे घर पनाह वठिजो। दर्दन